बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, हिन वक़्तु सीज़न हले पई वण काइण जी, पर उन सां गॾोगॾु जेका ख़तरनाक सीज़न आहे थ्रेशिंग जी, यानी कणिक जी, त उन में बिज़ी आहियूं। ॿिए पासे वण बि कजनि पिया, सभु ॻाल्हियूं आहिनि। पर जेका मेन ॻाल्हि अॼु मूंसां जुड़ियल आहिनि असांजा दोस्त आहिनि, इन जो तालुक़ु सवात हिकिड़ो आहे त हीउ पाण टेक्निकल मैनेजर आहे जेके दवाऊं ठाहिण वारा या ट्रायल करण वारा। मेन ॻाल्हि असांजो आबादगार जेको असां खां फ़ोन करे थो, पुछे थो, या जिथे किथे मूं वटि ख़ुदि या ॿिए हंधि जेका पोज़ीशन वणनि जी आहे, अर्ली काटन ते हिन साल सभ खां वधीक हमिलो थ्रिप्स जो थियो आहे। थ्रिप्स जो हमिलो रुॻो पंहिंजो वणनि ते कोन थियो आहे, पर जेके फसलात आहिनि उन सभिनी ते थियो आहे। सर, आपसे हम पूछेंगे कि आप बताएंगे ये जो थ्रिप्स का अर्ली काटन पे मसला हुआ है, ये फ़कत काटन पे या और भी चीज़ भी है? अस्सलाम वालेकुम। तो मेरा नाम मोहम्मद आसिफ है। मैं सवात एग्रो केमिकल्स में रिसर्च एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट में होता हूँ। सर, जब से मौसमियाती तब्दीली आई है तो तमाम पेस्ट का जो है वो अटैक जो है, हमला जो है वो शिद्दत अख्तियार कर रहा है। थ्रिप्स का हमला जो है वो ख़ासतौर पे अगेती कपास या हम मैंगो आम के बागात के ऊपर भी इंतहाई शदीद अटैक है। इससे पहले गिदरी की फसल चल रही थी, उस पर भी शदीद अटैक था। अच्छा जी, 3 फसलें इस टाइम पे थी जो थ्रिप्स के अटैक में आई हुई हैं। उसमें सबसे पहले कपास है, फिर आम बागात के अंदर आम आ गए, अमड़ी के ऊपर क्या गए? अमड़ी के ऊपर बेतहाशा सा ही मैंगो हॉपर और ख़ासतौर पे थ्रिप्स बेतहाशा है। तो और गिदरा क्योंकि आप आखिरी मरहले के ऊपर है, मगर इसके ऊपर भी पूरे सीजन ने उसको डिस्टर्ब किया है। पूरे सीजन में थ्रिप्स का हमला है। इसके लिए सवात एग्रो केमिकल जो एक प्रोडक्ट लेकर आया है वो है पायरेट। BASF का प्रोडक्ट है, जर्मनी की कंपनी है और अमेरिकन ब्रांड है। इसकी जो मैन्युफैक्चरिंग है वो अमेरिका में होती है। क्लोरोफेनापायर इसका एक्टिव इंग्रेडिएंट है। इसको हमने मैंगो पे भी इस्तेमाल किया है और कॉटन पे सालों से ये तमाम ज़मींदार इस्तेमाल कर रहे हैं। बेहतरीन इसके नताइज मिल रहे हैं। तो हमारी रिकमेंडेशन यही है कि शुरुआती मरहले के ऊपर जो अगेती कपास है या जो सीज़न में अब लगेगी, अगर उसके ऊपर शुरुआती मरहले के ऊपर थ्रिप्स को कंट्रोल किया जाए तो शुरू से फसल अपनी बेहतर रहती है। जो उसकी फर्स्ट फ्रूटिंग ब्रांच है या रिटेंशन है, शुरुआती फल जो है वो महफूज रहता है। क्योंकि शुरुआती फल अगर आप महफूज रखेंगे तो हमारी पैदावार बेहतर रहती है। नहीं तो थ्रिप्स की वजह से और जेसिड की वजह से वो छाना हो जाता है। तो हमारी तरफ से रिकमेंडेशन ये है कि अगर आप पायरेट को इस्तेमाल करें सिर्फ 100 से 125 ml फी एकड़, तो इंशाल्लाह थ्रिप्स का और साथ साथ जो उड़ने वाले दूसरे चुसने वाले कीड़े हैं, पायरेट उसका भी इंतहाई मौसर अंदाज में खात्मा करती है। मगर स्पेशली थ्रिप्स और जू का इंतहाई। अच्छा, तव्हां गोविंद साहब, तव्हां सॼो डिस्ट्रिक्ट सां गॾु विज़िट कई पिया जी, त वण भला किथे बचियल बन थ्रिप्स खां सॼी सभिनी हालत साॻी लॻी पई आहे। थैंक यू साईं मोहम्मद साहब। मोहम्मद साहब, असां जिते बि विज़िट कई आहे, जेको बि वण लॻे पियो न, जीअं उहो निकिरे थो बिल्कुलु थ्रिप्स जो हमलो आहे। अच्छा, बिल्कुलु। छो हींअर ॿियो जीअं कणिक जो फसल आहे ॿियो या ॿिया फसल बेचर थियनि पिया, त उहो जेको थ्रिप्स आहे सोच सिधो वणनि ते ट्रांसफर थी वेंदो। न पोइ हीअ भला जेकॾहिं असां पायरेट माना क्लोरोफेनापायर इन जे करे ॿियो हणूं ऐं हिन में तव्हां को डिफरेंस ॿुधाईंदो त कहिड़ो फ़र्क़ु आहे? सर, पहिरीं ॻाल्हि त जेकी पायरेट आहे उहा इम्पोर्टेड पैकिंग में आहे। हिन जो जेको क्लोरोफेनापायर आहे जे तयारु कयो उहा BASF जी दुनिया जी वॾी कंपनी आहे, ऐं उनखां पोइ इम्पोर्टेंट पैकिंग में आहे। हीअ 500 ml जी बोतल आहे जंहिंखे तव्हां 4 एकड़ ते शुरूआती मरहले में स्प्रे करे सघो। अच्छा, माना 4 एकड़ ते लॻाए। जी। अच्छा, ॿियो आहे त ॿियो मसइलो जेको मेन थिए पियो त मुंहिंजो बि इहो रिकमेंडेशन आहे दोस्तनि खे त तव्हां माना थ्रिप्स खे मारण वारी पायरेट त बहितरीनु दवा आहे या ॿी का दवा तव्हांजी मर्ज़ी हणो, पर बहितर प्रोडक्ट इहो आहे। नंबर ॿी ॻाल्हि इहा त इन पोज़ीशन में वणनि खे ग्रोथ कराइणी पवंदी आहे, स्पीडली ग्रोथ कराईंदो। जीअं आउं चवंदो रहंदो आहियां त बाबा तव्हांजो लागाणो वण जो आहे न, उनखे बि तव्हांखे जेको आहे यूरिया जी अधु बोरी एनी हाव ॾियो, उन सां गॾु ह्यूमिक एसिड ॾियो। ह्यूमिक एसिड मुख़्तलिफ़ कंपनियुनि आहिनि, ऐं हीअ हिननि जी कंपनी जो हिकिड़ो आर्मेट जे नाले सां हीअ लिक्विड में आहे। इहो माना वण जी जेका ग्रोथ आहे न उहा स्पीडली कराईंदो आहे। त इन थ्रिप्स मां जान छिड़ाइण जो तरीक़ो इहो ई अथव त हिकिड़ो त तव्हां दवा कोशिशि कयो त पायरेट ते हलिया वञो, या उन खां सवाइ ॿियूं जेके तव्हांखे सम्झ में अचे थी दवा थ्रिप्स वारी उहा हणो। ऐं ॿियो इहो आहे त ह्यूमिक एसिड ऐं यूरिया जो इस्तेमालु कयो त जीअं तव्हांजे वण जी ग्रोथ थिए, न त तव्हांजी जान कोन छुटंदी। तव्हांजी महिरबानी। थैंक यू सर। शुक्रिया।